बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो ग़ुलाम अली मेमण आहे। शिकारपुर जो हिकिड़ो आम अदना इंसान आहियां। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो हूअं त शोबो तालुक़ु जेको आहे सो उस्ताद जी शोबे सां आहे, तालीम जे शोबे सां आहे, पैगम्बरी पेशे सां आहे। पर मुंहिंजो ॿियो जेको अहम कमु आहे जेको अलाह ताला मूंखां वठी रहियो आहे उहो समाजी कारगुज़ारी आहे। ख़ुसूसन असांजा जेके मज़ूर माण्हू आहिनि, चाहे नंढा हुजनि चाहे वॾा हुजनि, चाहे ॿार हुजनि चाहे औरतूं हुजनि, उन हवाले सां तमामु घणो कमु करे रहिया आहियूं। अलाह पाक क़बूल फरमाईंदो, जंहिंमें असां मज़ूरनि खे ट्राईसाइकिल जंहिं ते उहे वेही करे पाण घुमी सघनि, जेके वीचारा काॾे निकिरी नथा सघनि, हू हिकु जाइ ते घर में बंदि वेठा आहिनि, को उनखे खणी काॾे घुमाइण लाइ तयारु कोन्हे को। पोइ असां हुनजे घर वञी जॾहिं असांखे ख़बर पवंदी आहे त हिन मज़दूर खे जेको आहे सो कंहिं शइ जी ज़रूरत आहे, त असां हुनजे घर वेंदा आहियूं, उनजा फ़ोटू कढंदा आहियूं। उनखां पोइ सोशल मीडिया ते असां हिकु अपील रखंदा आहियूं त हीअ मज़दूर आहे, हिन जो हे नालो आहे, पाण तमामु ग़रीब आहे, एतिरो वसाइल कोन अथसि, हिनजा बचा बि जेके आहिनि से ग़रीब आहिनि। पोइ अपील रखंदा आहियूं असां फेसबुक ते, पोइ व्हीलचेयर जी हुजे, ट्राईसाइकिल जी हुजे, पोइ असांजे को न को अलाह जो बानू उहा शइ वठी ॾींदो आहे या असांखे हुनजा पैसा मोकिलींदो आहे। असां उहो बाज़ारूं परचेज़ करे बाद में जेको आहे सो उन माण्हूअ खे इतलाह कंदा आहियूं, दादा तुंहिंजे लाइ असां जेको आहे सो रब साईं आसानी पैदा कई आहे, ऐं तुंहिंजो जेको आहे सो इहो व्हीलचेयर जो कमु या ट्राईसाइकिल वारी जेका तुंहिंजी घुर्ज आहे उहा अलाह ताला पूरी फरमाई आहे, ऐं असीं तोखे उहा ॾेई रहिया आहियूं। मूं वटि हिकिड़ो दोस्त आयो, चई यार हीअ मज़दूर आहे, हिनखे व्हीलचेयर जी ज़रूरत आहे। पोइ जॾहिं मां पहिरियों केस फेसबुक ते रखियो ऐं उनजो कमु थियो, जॾहिं मां उन ॾे वयुसि उहा व्हीलचेयर ॾियण विया, त उहो दोस्त बि साण हुयो, त जेका उनजी ख़ुशी असांखे महसूसु थी, त माना उनजो हियां छुले पियो जॾहिं उहो व्हीलचेयर ते वेठो, त एॾो ख़ुशि पियो थिए, एॾो ख़ुशि पियो थिए, जो ॾिसी करे असांजूं अखियूं भरिजी आयूं। पोइ मां जो जेकॾहिं हिकिड़ी शइ ॾियण सां हिनजी हेॾी ख़ुशी मिले थी, त जेको जहान एॾो मज़दूर लॻो पियो आहे, जेके जेके मज़दूर मौजूदु आहिनि, छो न असां उन्हनि जे लाइ बि जेको आहे कुझु कयूं, ताकी रब ताला उन्हनि खे बि अहिड़ी माना हिकिड़ी ख़ुशी फराहम करे ऐं हू घर खां ॿाहिरि निकिरी करे ऐं दुनिया जहान ॾिसी सघनि, या उनखे पंहिंजा पेरेंट्स जेको आहे उन विहारे करे घुमाइनि, या हू ट्राईसाइकिल पाण हलाए करे ऐं थोरो ॿाहिरि वञे ऐं क़ादिर जी कुदरत ॾिसे ऐं मालिक जो जहान ॾिसे। पोइ इन खां मुतासिर थी करे उनखां सिलसिलो असां इहो शुरू कयो आहे, अॼु ॾींहं ते हलंदो रहे थो ऐं इंशाअल्लाह इहो जारी रहंदो जेसीं ताईं जिस्मानी सघ मौजूदु आहे। इहा ख़बर मूंखे बि न हूंदी आहे त मूंखे ताउन हिन मामले में केरु कंदो। माना हिन जेका मां कंहिंजी बि पोस्ट रखंदो आहियां पंहिंजे पाण सां गॾु फोटूअ सां गॾु, त इहा ख़बर मूंखे न हूंदी आहे त हिन माण्हूअ लाइ मूंखे केरु ॾींदो। को बि हिकिड़ो माना को नॉमिनेट माण्हू न आहे त मां फलाणे माण्हूअ मूंखे कमु वठी ॾिनो। मुख़्तलिफ़ माण्हू जा मुख़्तलिफ़ जेको आहे सो माण्हू कमु करे रहिया आहिनि। को अहिड़ो अलाह जो बानो आहे जंहिं ॿ दफ़ा बि असांजी मदद कई आहे, न तक़रीबन 1 बाय 1 ई कमु थिए थो, ऐं उहो हर कम जे लाइ हर हिकु अलॻि माण्हू आहे। को मुंहिंजो वाक़ुफ़ु हूंदो आहे, को मुंहिंजो वाक़ुफ़ु न बि हूंदो आहे, हू मूंखे कॉल कंदो आहे मुंहिंजे नंबर ते, ऐं बाद में मूंखां जेको आहे अकाउंट नंबर घुरंदो आहे, ऐं जेतिरी हुनजी रक़म घुरबल हूंदी आहे उहा मूं ॾे मोकिलींदो आहे, ऐं उन रक़म मां जेको आहे सो उहा शइ हुनखे मुहैया कंदो आहे। भाई को हिकिड़ो फ़र्दु न आहे जेको मां चवां त मूंखे फलाणो हिकिड़ो फ़र्दु ॾींदो आहे, हिकिड़ो इदारो ॾींदो आहे, या ही 5 माण्हू मुक़ररु आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। उनखां अलावा असांजो मज़दूरनि जे वास्ते जेके ॿुधी कोन था सघनि, उनजे लाइ ईयर एम्पलीफायर बि असां जेको आहे उनखे फ़राहम कयूं था। ऐं जेके माण्हू अखियुनि जे नज़र खां वीक आहिनि, कमज़ोर आहिनि, उन्हनि खे क़ुर पाक पढ़ण में या उन्हनि खे अख़बार पढ़ण में या मोबाइल हलाइण में कुझु ॾुखियाई पेश अचे थी, त असां उनखे वेझी नज़र जो जेको आहे सो चश्मो बि जेको आहे सो इनक फ़राहम कंदा आहियूं। पाराए करे ॾिसंदा आहियूं, बाबा पाए ॾिस तोखे कहिड़ो जेको आहे सो आसानी करे थो, उहो तूं भले खणी वञ। अहिड़े तरीक़े सां कुझु मज़दूर वीचारा पंहिंजो कारोबार करणु चाहींदा आहिनि, पोइ असां उन्हनि खे रेड़ी वग़ैरह वठी ॾींदा आहियूं, या उनखे सामान जेको आहे सो वठी ॾींदा आहियूं, त कंहिं ठेले ते वेही करे कंहिं जॻह ते वेही करे तव्हां जेको आहे सो पंहिंजो धंधो कयो, पंहिंजो रोज़गार बि कयो। ऐं जेके असांखे ॾेई रहिया आहिनि ख़ैरु, उन्हनि जे हक़ में बि दुआ घुरो ऐं असांजे हक़ में बि दुआ घुरो
अल्हम्दुलिल्लाह उहो बि असांजो कमु तमामु सुठे नमूने सां हली रहियो आहे, ख़ासि करे मज़दूरनि जे हवाले सां ऐं ग़रीबनि जे हवाले सां। कुझु नियाणे जो ॾाजा जा बि जेके आहिनि से हिकु ॿ केस अलाह पाक सरंजाम ॾियारायो आहे, जेको थी सघंदो आहे असां दोस्तनि खे ख़ुशूसन असां सोशल मीडिया जे दोस्तनि जे थ्रू इहो कमु कंदा आहियूं। बाक़ी असांखे काई बि सरकारी सहायता या सरकारी मदद न आहे, ऐं न वरी असां केॾे फ़ोन ई कंदा आहियूं त अदा हीउ कमु जेको आहे तोखे ई करिणो आहे। असां ओपनली जेको आहे सो फेसबुक ते रखंदा आहियूं ऐं उनखां पोइ अलाह ताला उहो कमु जेको आहे सो असां खां कराईंदो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन महिल ताईं असां जेका बि पोस्ट रखी आहे, असांजी काई बि पोस्ट जेका आहे सा मायूस असां न थिया आहियूं, सभु जा कम थिया आहिनि, काई पोस्ट रुकी न आहे। ऐं असां दुआगू आहियूं सभिनी दोस्तनि जे लाइ जेके असां ताउन करे रहिया आहिनि, ऐं अलाह ताला खां बि अर्ज़ुगुज़ार आहियूं त मालिक तूं असांखे अञा वधीक वुसअत ॾे, तूं असांखे अञा वधीक सघ ॾे त असां हिन कम खे सरअंजाम ॾेई सघूं। ऐं तव्हां दोस्तनि खे मां इहा अपील कंदुसि, इहा रिक्वेस्ट कंदुसि त जेतिरो थी सघेव कंहिंजे कमु अचो, छो त इहा ज़िंदगी आहे, आर्ज़ी आहे, अॼु आहियूं सुभाणे न हूंदासीं, पर अहिड़ो कमु करे वञूं जंहिंमें ख़ुदा बि राज़ी थिए ऐं ख़ुदा जी मख़लूक बि राज़ी थिए। मुंहिंजे ख़्याल में ट्राईसाइकिल ऐं व्हील चेयर तक़रीबन 80-90 जे लॻभॻि मुंहिंजो अंदाज़ो आहे त एतिरियूं थींदियूं। बाक़ी इनकूं आहिनि या ईयरफोन आहिनि, उहो को तइदाद मुक़ररु न आहे, पर हाल उहे बि असां 100-125 खनि तक़रीबन ॾिनियूं हूंदियूंसीं। ऐं सिलाई मशीनियूं बि मुंहिंजे ख़्याल में 45-40 असां जेको आहे सो ग़रीबनि खे, बेवानि खे ऐं नियाणे जे ॾाज में जेको आहे सो फराहम करे चुका आहियूं। रिकॉर्ड मां मेंटेन करे न सघियो आहियां, सिर्फ़ु फेसबुक ते ई मुंहिंजो सभु पोस्टियूं मौजूदु आहिनि, काई मूं वटि लिखत न आहे। अलबत्ता फ़ोटो जे सूरत में मूं वटि जेके आहिनि से A to Z हर शइ मौजूदु आहे, त कहिड़ी तारीख़ ते हिन जा फ़ोटो कढिया ऐं कहिड़ी तारीख़ ते हिनखे उहा शइ मिली, उन जा फ़ोटो मौजूदु आहिनि, छा हिनखे ॾिनोसीं उहो बि मौजूदु आहे। बाक़ी कंहिं ॾिनो उहो जेको आहे सो असां वटि रिकॉर्ड न आहे, सिर्फ़ु उहा असां उहे फ़ोटो कढी करे फेसबुक ते रखंदा आहियूं त वाह हीअ असांखे हिकिड़े मुखियर माण्हू हिन जी मदद कई, असां जेको आहे सो उनजे पैसनि मां इहा शइ वठी करे व्हील चेयर थी, ट्राईसाइकिल थी, रेड़ी थी, सिलाई मशीन थी, इवन असां कफ़न जी जेका आहे सा बि असां वटि सहूलियत मौजूदु आहे। जेके वीचारा परदेसी हिन जा ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, त उन्हनि जे कफ़न दफ़न जे लाइ बि असां वटि इंतिज़ाम आहे। उनजो असां वटि को रिकॉर्ड न आहे कफ़न दफ़न जो, बाक़ी ॿियो तक़रीबन सभु जो सभु फ़ोटो जी सूरत में असां वटि मौजूदु आहिनि। मुंहिंजो साहिब हैसियत मुख़िर हज़रात खे इहो अर्ज़ु ऐं अपील आहे त ख़ुदा कंहिंजे कमु अचो, अलाह पाक तव्हांजो कॾहिं बि ॾिनो ज़ाया न कंदो, 10 दुनिया 70 आख़िरा। तव्हां भले असांजे तवसुस सां न ॾियो, पर जेको कुझु बि तव्हां मज़दूरनि खे ॾिसो था, पंहिंजे तव्हांजे मोहल्ले जा हुजनि, तव्हांजे पाड़े जा हुजनि, या जेका असां अपील रखूं था, तव्हां बराह रास्त बि उनखे ॾेई सघो था। असां हुनजी एड्रेस पुछी करे त भई हिन जो घर किथे आहे, तव्हां बिल्कुलु पाण फराहम करे सघो था। ऐं इहो ई जेको आहे कमु जेको आहे अलाह ताला खे पसंदि आहे, त जंहिंजे लाइ छा साईं चयो आहे त रोज़ा ऐं निमाज़ूं ए पिणु चङो कमु, उहो को ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे। सो पिरीअ खे पसण जे लाइ केतिरा ई गस आहिनि, केतिरा ई रस्ता आहिनि, हीउ बि हिकिड़ो रस्तो आहे। अचो असांजो सहकार, असांजा सहकारी थियो, या पाण जेको आहे हिन कम में अॻिते अचो, ताकी हीअ जेके वीचारा मज़दूर घर में बंदि वेठा आहिनि, इहे कुझु ॿाहिरि निकिरी करे हिन क़ादिर जी कुदरत जा नज़ारा बि ॾिसनि, ऐं पंहिंजो जेको घर जो माहौल ॿुसट वारो आहे उन मां निकिरी करे कुझु लुत्फ़ अंदोज़ थियनि ऐं कुझु राहत जेको आहे उन्हनि खे मिले ऐं कुझु फ़राहत मिले, ताकी उनखे पंहिंजो मज़दूरी वारो जेको हिकिड़ो एहसासु आहे उहो उन्हनि मां ख़तमु थिए, ऐं हू असां सां गॾिजी या बीही करे कुझु घड़ियूं गुज़ारीनि, त तमामु हिकिड़ी सुठी मैसेज वेंदो ऐं सुठो जेको आहे उन्हनि खे सुकून मिलंदो।